सांगड़ समूरे मुल्क वांगुरु सांगड़ में भी जश्न आज़ादी भरपूर जोश जज्बे सां मल्हाई वई। इन सिलसिले में ज़िले जे मरकज़ी तक़रीब पुलिस लाइन ग्राउंड सांगड़ में मुनक़द कई वई, जंहिं में डिप्टी कमिश्नर सारा जावेद, डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी, असिस्टेंट कमिश्नर शफ़ीक़ अहमद आरिसर ऐं ज़िले जे ॿियनि आफ़ीसरनि शिरकत कई। तक़रीब में क़ौमी झंडो फड़कायो वियो। तक़रीब में पुलिस एहलकारनि सलामी पेश कई। आज़ाद क़ौम जी अलामत और पखी हवा में उड़ाया विया। तक़रीब में सवें शहरियुनि क़ौमी झंडा खणी शिरकत कई। पंहिंजे प्यारे मुल्क जी खुशहाली तरक़ी लाइ ख़ासि दुआऊं कई वयूं। डिप्टी कमिश्नर सारा जावेद ऐं सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी मरकज़ तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सभिनी पाकिस्तानियुनि खे यौम आज़ादी मुबारक हुजे, जेको 79 साल अॻु असांजे बुज़ुर्ग अज़ीम क़ुर्बानीनि सां हासिल कई। पाकिस्तान आर्मी जे बहादुरी, पेशेवराना महारत ऐं जदीद जंगी हिकमत अमली हेठि भारत खे बरतनाक शिकस्त ॾियण ते पाक फ़ौज आलमी सतह ते वॾो नालो कमायो आहे। उन बाद डिप्टी कमिश्नर सारा जावेद डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन ऐं ॿियनि आफ़ीसरनि यादगार ॿूटा पिणु पोखिया। मरकज़ी तक़रीब में ज़िले जे मुड़नी आफ़ीसरनि ऐं एजाज़ हुसैन ज़रदारी फेडरेशन ऑफ कॉमर्स जे सदर मलिक शेर मोहम्मद समेत सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई। मरकज़ी तक़रीब में पुलिस परेड ऐं ॿारनि पारां मिली नग़मा पेश कया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।